मेहर लॻ ॻोठ फैज़ मोहम्मद दरियाणी में बाहि मुतासिरनि लाइ वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां 1 करोड़ जो ऐलान। वज़ीर आला सिंध पारां हर हिकु फौती लाइ 5 लख जे ऐलान समेत मुतासिरनि जी मदद जो सिलसिलो जारी। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मेहड़ मां CN न्यूज़ जो रिपोर्टर राजा अतहर गोरड़। जी राजा, छा तफ़सील आहिनि? जी ज़रा तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मेहड़ लॻ ॻोठ फैज़ मोहम्मद दरियाणी में बाहि मुतासिरनि लाइ वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां 1 करोड़ जो ऐलान। वज़ीर आला सिंध पारां हिकु फोती लाइ 5 लख ऐं मुतासिरनि खे घर अॾे ॾियण जे ऐलान समेत मुतासिरनि जी मदद जो सिलसिलो जारी। सैलानी ट्रस्ट, मेहड़ वेलफेयर ट्रस्ट, मांझाणी जमायत समेत SUP वर्करनि, डिप्टी जनरल सेक्रेटरी गुलाम मुस्तफ़ा चांडियो, ज़िले दादू जो सदर सिकंदर अली छोटर, हाजी खान मारफाणी पारां राशन, घरेलू ज़रूरतुनि जो सामान खणी मेहड़ मां ॻोठ फैज़ मोहम्मद दरियाणी चांडियो पहुची मुतासिरनि में विरहाईंदे चयो त वाक़े में सुस्ती कंदड़ कामोरनि ख़िलाफ़ एक्शन थियण ऐं मुतासिरनि जी बहाली ताईं असां ॻोठाणनि सां गॾु आहियूं। जी